नाज़रीन, बे पासे जामशोरे में धरती टीवी के डायरेक्टर न्यूज़ नसीर गोपांग के हमले खिलाफ कलम धणी सरापा एहतजाज बणिजी विया। वधिक तफ़सील पेश है रहीम बख्श बलोच की रिपोर्ट। जी बिल्कुल, सीनियर सहाफ़ी धरती टीवी न्यूज़ के डायरेक्टर न्यूज़ नसीर गोपांग एकर पर्सन ज़ोहेब काका मता कराची में थियल कातराणे हमले खिलाफ जामशोरे जा कलम धणी सरापा एहतजाज बणियल हिते मौजूद कलम धणी से गाल बोल कंदासीं। उन्हनि जो छा चवण है? धरती टीवी के डायरेक्टर नसीर गोपांग ते बासर जवाबदार पना हमले की असी मजम्मत कयूं था। वज़ीर आला सिंध अला अख्तियारन का यो मुतालबो कंदासीं त कलम धणिन के तहफ़्फ़ुज़ फराम कयो वञे। नसीर गोपांग जो हमलो थियो आहे उन्हनि जवाबदारनि के फौरी तौर गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। न्यूज़ डायरेक्टर जो नसीर गोपांग जैसे कातराणो हमलो थियो उन सख़्त मजम्मत कयूं था। ये असांजे सहाफ़ी उहे दोस्त आहिनि जो गरीब मज़लूमनि जो आवाज़ ऐवाननि ताईं पहुचाइनि था। सो असां मुतालबो कंदासीं आई सिंध सैयद मुराद अली शाह का जेके कातिल कंदड़ हमले आवर आहिनि उनखे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वई, गिरफ़्तार कयो आहे। उन्हनि सख़्त लफ़्ज़नि में मज़ामत कयूं था ऐं इहो उन्हनि आला ऐवाननि खां गुज़ारिश कयूं था त हीअ उन्हनि जेके बि आहिनि उन्हनि खे सरअंजाम ते पहुचाए वञे। जेको नसीर गोपांग न्यूज़ डायरेक्टर धरती टीवी जो जेको आहे उन ते जेको इहो कातलाणो हमलो कयो आहे असां हिन जी पहिरीं त सख़्त मज़म्मत कयूं था। ॿियो असां वज़ीर आला सिंध ऐं IG सिंध खां घुर था कयूं त हीअ सहाफ़ियुनि ते कूड़ा केस दाख़िल कया था वञनि, किथे हमला कया था वञनि। पूरी सिंध में तव्हां ॾिसो त सहाफ़ियुनि खे हरासा कयो थो वञे ऐं इहो सहाफ़ी जेको आहे आवाम जो आवाज़ जेके दॿाइण जी कोशिशि कई थी वञे। असां हिन जी भरपूर मदद था कयूं ऐं अहिड़ो इहो ट्रेंड बंदि थियणु घुरिजे। अहिड़नि कातिलनि ऐं हमलेदारनि खे गिरफ़्तार करे ऐं सख़्त सज़ा ॾिनी। जंहिंमें नसीर गोपांग ज़ोहेब काका ते जेको कातिलानो हमलो थियो आहे असां अपील था करियूं IG के फौरी तौर ते गिरफ़्तार के इंसाफ़ फराहम कयो। बिल्कुल, हिते मौजूद कलम धणी जी गाल बोल ॿुधी उन्हनि जो इहो ई चवणु आहे त सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चीफ जस्टिस हाई कोर्ट सिंध ऐं IG सिंध के मामले जो नोटिस वठी जल्द खां जल्द मुलविसन के गिरफ़्तार कयो वञे। कैमरामैन वज़ीर अली नवाणी सां गॾु रहीम बख्श बलोच, धरती टीवी न्यूज़, जामशोरो।